अरे वाह बीत अच्छे दे कर छा तो दौलत आहे तुझे हथ में गाड़ियों बंगला रोक पैसा शहर जो मालिक छा तो तुझे वक्त तू आहे काथे या पर दौलत काथे मिलंदी मूंखे तोखे दौलत मिली वेंदी पर सिर्फ 1000 जो नोट कढो मुंहिंजे खीसे में विझ त ॾिस त तोखे दौलत कीअं नथी मिले मुंहिंजा हाल ॾिसी तो मूंखे दौलत काॾो आहे इहो जाते ॿुधा इन जॻह ते दौलत आहे तो तो तुंहिंजो अधु मुंहिंजो न ईअं थोरी थींदो आहे अॻ में पैसा ॾियणा पवंदा आहिनि असां पढ़ाई कंदासीं पढ़ाईअ खां पोइ तूं उते वेंदे उते तोखे ईअं दौलत मिलंदी गाॾियुनि जो मालिक कोन्हे जॻहियुनि जो मालिक कोन्हे पैर ज़मीन ते तुंहिंजो न पवंदो हिन वक़्तु त हाणे ॾिसंदो जान ते कपिड़ा बि पूरा न आहिनि इहो तुंहिंजो फन आहे तोखे हूंदो भई काथे 1000 रुपयो 2000 रुपयो काथे बि न आहिनि ॾिसंदो कपिड़ा ई न आहिनि जान ते त अहिड़े खीसे में रखियो हूंदी कर का करामत ॾेखार अहिड़ो को शुफकार हंध जी मिल्कियत मिली वञे पोइ अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो पियो वंड कराईंदुमि अरे तोखे भाग ई भाग आहे जरा सिर्फ 1000 जो नोट कढो 1000 त मां वटि न आहे पर इहा करामत ॾेखार त इहो 1000 बि अचे इहा करामत आहे जो तूं 1000 रुपए जो नोट तूं मूंखे ॾींदे 1000 हिन वक़्तु न आहे मां पाण तोसां गॾु हलां पियो छा मां छा लाइ गॾु हलंदे 1000 रुपयो कढ त तुंहिंजे लाइ जी मां बाबा जो पर बेज़ारा जो जान जा कपिड़ा बि पूरा न आहिनि मां तोखे 1000 काॾो ॾियां जान जा कपिड़ा कीअं मां भी 1000 रुपयो तो वटि आहे मुंहिंजे फ़क़ीरनि मूंखे ॿुधायो आहे तो 1000 रुपयो आहे पुट ॿुधायो हा 1000 रुपयो ॾे पोइ ॾिस तूं कीअं मारा माल थी वञे जाते तोखे फ़क़ीरनि ॿुधायो हो तूं खण बाक़ी मां वटि त न आहे यार अथी कढो काॾों कढां मां शुफकार में तूं पाण कढ काॾों अना थोड़ा हथड़ छामी हथाणा वा मथे मेणा कछन मेणा हथाणा वर बर भी सजा मुंहिंजा खाली आहिनि एक हिसो भी खाली आहे पैसा आहिनि तो वटि कढांगा तूं फ़क़ीर छो छॾ बत पोइ मां वञा विझे कीअं पैसा ॾे इहे थोरे विझे पैसा कीअं ॾियां हाणे एॾो भाग बि ॿुधाए थो न कर अलाए कहिड़े सां पासे आहे हाणे छामे हथाणा भाई खीसे में थोड़ो में सामने खाली लॻो पिया सॼो शलवार में बि मिली आहे लुंडे वारे काथे किथो खाली आहे सॼो रुपयो ई न आहे मां नसवार काई बाथा ॾींदो तो न त पीली भाग आहे तूं त मां वधीक सुञो आहे निकिरो हल लांती रे काई चाहे जा अल्लाह के नाले ते खैरात दे बाबा माफ कर फ़क़ीर अल्लाह घोट कोन दिया बा कोई संग दे ही न तो घोट कानो कंदो बचड़न में केट थी रही है बा माफ कर बड़ो कलेक्टर थी है नौकरी मिलन रही है बा तोखे नौकरी पढ़ल ही न है नौकरी काडो अल्लाह तो बड़ो ऑफिसर कंदो बाबा माफ कर फ़क़ीर काडो ऑफिसर कंदो जदी पढ़ल ही न है अबा अल्लाह तो पी के बड़ो कामयाब कंदो भला जो पी जेल में आ कानो कामयाब तो बदो पियो अल्लाह कंदो आजाद थी वई खैरात 1000 रुपया कानो आजाद तो माफ कर तो खून क्यों दे या हां खून क्यों दे फांसी मिलन दे बाबा इतनी तो फ़क़ीर ना पिटिया तो अल्लाह कंदो आजाद थी बाबा माफ कर तंग थो अल्लाह नाले ते 1000 रुपया बा नहीं 1000 रुपया फ़क़ीर माफ कर 5 रुपया दे नहीं फ़क़ीर कुछ भी ना कुछ तो दे तंग छो तो करी फ़क़ीर माफ कंदो आई ना माफ बड़े कुछ तो दे माफ नहीं किया माफ कर बड़े कुछ दे बा यार दे तंग छो तो करी फ़क़ीर उठा जा कुछ भी नहीं दे क्यों करे हां कुछ भी नहीं दे ना हर कोई गुनाहगार करे न मुके गुनाहगार छा तो कहे खुदा वास्ते खैर तो कोई गुनाहगार चल माफ कर ना खुदा हाने बनाया माफ छो कहे मां बाबा दे ना खैरा बता दे ना खैरा पिस्टल खानी निकल तो बोला ना चार रो टेबल के दिखाई दोला ना खैरा ना पिस्टल छो खड़ा पिस्टल से खड़ा तो बोल जो रोड पे न पिया अलाई नाल ते खैरा तो बुराए माफ कर छो तो नहीं ये न कर ना हमरे जे कोड़े कम नहीं ना बस दे ना ये की माफ से क्या यार बकाया दे 90 रुपए दे 90 रुपए छो दे 100 रुपए दे दो बस दे मां के दे ना मां के दे रसी तो नहीं है अलाई नाल अलाई नाल 100 रुपए दे अलाई नाल 100 रुपए दे 90 नहीं 100 रुपए दे अलाई नाल मन फ़क़ीर ना है ये ना करना दे खैरा तो दे ना 100 रुपए दे 100 रुपए तो ना हाफ दे के दावे तो 100 रुपए दे दे ना मत इन तू ना बाबा मां वांदो अलाई नाल दे ना पा मां मुझे तो लड़ो ले अलाई नाल दे दो खुले ना है ना मैं तो 100 दे छे लड़ो ले को तो रे थोड़े अलाई नाल अब अलाई नाल दे ये ना कर अलाई नाल अरे
अल्लाह चेच करी अल्लाह अरे कंदो बाबा, ख़ुदा की मने, तुंहिंजो पीउ जेल मां छुटी ईंदो बाबा पोइ वॾियूं ख़ैरातां कंदे अल्लाह कंदो तोखे नौकरी मिलंदी अल्लाह कंदो तूं हाणे पढ़ी बि वेंदे अल्लाह कंदो तोखे बचनि में केच बि थींदा तोखे माई बि मिलंदी अल्लाह तोखे वधाईंदो सव जो नोट ॾिनो थी वियो सव जो नोट मां कुझु सोरैया अबा इहो थाणे वारो जेलर सोरैया मां केस खे छॾायो हा बसि अल्लाह कंदो छुटी ईंदी न अबा